वेलकम बैक व्यूअर्स। क्राइम वाच जे आख़िरी हिस्से में पाण हलंदासीं उत्तर सिंध जे कच्चे वारे इलाइक़े में अमन अमान जी सूरत हाल जो जाइज़ो वठण लाइ। मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहा तसली जोगी न आहे। ख़ासि तौर ते कश्मीर ज़िले जे कच्चे वारे इलाइक़े में जेके ॾोहारियुनि जी चुरपुर आहे उन में अञा ताईं शिदत आहे ऐं कुझु ॾोहारियुनि जा टोला पुलिस के स्टेट जी रिट के चैलेंज कंदे नज़र अचनि पिया। असां वीडियोज़ तव्हां सां शेयर करियूं पिया जेके ख़ासि तौर ते कश्मीर ज़िले जे कच्चे सां ताल्लुक़ रखनि थियूं। ही जेके रिपोर्टूं आहिनि त राणो शर नाले हिकु ॾोहारी आहे जंहिंजो घोटकी जे राउंती वारे कच्चे सां ताल्लुक़ आहे। हू घोटकी राउंती जे कच्चे खां हली कश्मीर ज़िले जे कच्चे वारे इलाइक़े घेलपुर में पहुतो आहे। उन जखराणियुनि जे ॻोठ ते हमिलो कयो आहे ऐं साणसि मुक़ाबले लाइ मैदान में लथल SHO नबी बख़्श जखराणी जेको ॿुधायो वञे पियो त करमपुर थाणे जो SHO आहे उहो शदीद ज़ख़्मी थियो आहे, सख़्तु ज़ख़्मी थियो आहे। ॾोहारियुनि सां मुक़ाबले जे करे कराची जी हिकु ख़ानगी अस्पताल में ज़ेर इलाज आहे। असीं दुआगो आहियूं त धणी खेसि हयाती ॾींदो। ही पुलिस सिंध पुलिस जो बहादुर जवान जेको हिन ख़तरनाक ॾोहारी टोले सां मुहाड़ो अटकाइण लाइ मैदान अमल में लथो। ॾोहारियुनि जी गोली लॻण करे सीरियस हालत में कराची जी अस्पताल में ज़ेर इलाज आहे। SHO करमपुर नबी बख़्श जखराणी पुलिस हिननि टोलनि खे ॾोहारियुनि जे टोलनि सां मुहाॾो त अटकाए पई पर भेरे भेरे सां बदकिस्मती आहे इहा त नुक़सानु रुॻो पुलिस जो थिए पियो। कच्चे जे अंदरि जेका ॾोहारियुनि जी चुरपुर आहे, ॾहकाव आहे, दहशत आहे, उन में माठार न पई अचे। मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे गौसपुर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर बरकत भयो। बरकत सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। बरकत, ही जेको शर ऐं जखराणी कम्यूनिटी त न चवणु खपे असांखे, ॾोहारी आहे शर कम्यूनिटी सां ताल्लुक़ु रखंदड़ जंहिंखे राणो शर चयो वञे थो। ही टोले जी सूरत में मूव कंदे नज़र अचे थो, वीडियोज़ वायरल करे थो, पुलिस खे चैलेंज करे पियो। जखराणियुनि सां हिन जो छा मामिलो आहे? ही शर्त आहे राउंती जे कच्चे सां ताल्लुक़ु रखंदड़ ऐं जखराणी वेठा आहिनि कश्मीर ज़िले जे कच्चे वारे इलाइक़े घेलपुर में। बरकत जी बिल्कुलु गाज़ी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको घोटकी ज़िले जो इलाइक़ो आहे कच्चे वारो इलाइक़ो राउंती जी कच्चे वारे इलाइक़े में शर बिरादरी आहे। ॾोहारी जेको आहे राणो शर आहे जेको दहशत जी अलामत बणियल आहे। उते राउंती जे कच्चे वारे इलाइक़े में जेको आहे उन हिकु वीडियो वायरल कई त विहलपुर जे जखराणियुनि खे त मां सुभाणे जेको आहे तव्हांजे घर ते ईंदुमि, हमलो कंदुमि, अहिड़ी का वीडियो माना सोशल मीडिया ते वायरल कई ऐं उन करे बि ॾिसायो त उन जेको आहे सुबुह जो उते मां सम्झां थो घोटकी ज़िले मां 50 खां वधीक हथियारबंद हथियारनि सां राणो शर जेको आहे वठी करे कश्मीर ज़िले में दाख़िल थिए थो ऐं उते जखराणी जे घरनि ते जेको आहे फायरिंग करे थो, क़ाबिज़ थी वञे थो। जखराणी डप मां घर पंहिंजा ख़ाली करे वञनि था। अहिड़ी वीडियो जेको आहे वायरल कई। राणे शर मां तव्हांजे घर में आयो आहियां। अगरि अफ़सोस आहे इहो चवणो थो पए त कश्मीर ज़िले जी पुलिस जेको आहे उन्ही खे जेको आहे रोके न सघी आहे, उन मुआदो अटकायो न आहे, उनखे जेको आहे राणे शर खे रोके हा त एॾो नुक़सान। बरकत, तव्हां इहो पिया ॿुधायो त हिकिड़ो क्रिमिनल ॾोहारी जेको घोटकी ज़िले जे कच्चे वारे इलाइक़े सां ताल्लुक़ु रखे पियो, उहो 24 कलाक पहिरियां पंहिंजी वीडियो ते चैलेंज करे चुको हो सोशल मीडिया वसीले त हू ईंदड़ 24 कलाकनि में कश्मीर ज़िले जे अंदरि दाख़िल थींदो ऐं जखराणियुनि जे ॻोठ ते हमिलो कंदो। ईअं पिया चओ तव्हां? बिल्कुलु 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 ईअं ई गाज़ी। ऐं जॾहिं हू जेको आहे हमिलो करे उते पहुतो आहे अची जॾहिं घेलपुर जे कच्चे वारे इलाइक़े में त उन हिकिड़ो जखराणी जे घरनि में वेही करे विच खट ते उन घरनि में फायरिंग कई आहे त जखराणी खे ऐं पुलिस खे चैलेंज करे थो त मां जेको कल्ह चयो हो त उहो अॼु मां पूरो करे सायो आहे। मां राउंती जे कच्चे वारे इलाइक़े में उतां अची करे कश्मीर ज़िले जे घेलपुर वारे कच्चे बरकत जेका तव्हां इहा ॻाल्हि पिया करियो, इहा वीडियो जाली त न आहे? ॾोहारी अक्सर वीडियोज़ कूड़ियूं ठाहींदा आहिनि, जाली ठाहींदा आहिनि, उहो किथे बि वेठो हुजे उन इलाइक़े खे जखराणियुनि जो घर करार ॾिनो हुजे। ईअं कीअं मुमकिन आहे त हिकिड़ो ॾोहारी पुलिस खे स्टेट खे चैलेंज करे हिकिड़े ज़िले खां ॿिए ज़िले में अचे, पुलिस सुतल हुजे? जी बिल्कुलु गाज़ी, इहा ॻाल्हि तव्हां बहितर कई आहे, पर हिन में हिकु वीडियो न आहे, 4 वीडियो आहिनि। 4 ई वीडियो जेको आहे हिकिड़ो ॾींहुं अॻु में चए थो राणो हिकु इन दहशत जी अलामत बणियल आहे जंहिंखे मां सम्झां थो घोटकी ज़िलो, कश्मीर ज़िलो ऐं ॿिया ज़िला चङी रीति सुञाणनि था त हीअ क्रिमिनल ॾोहारी माण्हू आहे। उहो वीडियो पंहिंजा ईअं अपलोड कंदो आहे
त उन्ही जो इल्ज़ाम इहो आहे जखराणी बिरादरी सां उन ते जेको आहे सो कुझु वक़्तु अॻु में ॾोहारी राणो शर जो इहो इल्ज़ाम आहे त जखराणी बिरादरी शरद बिरादरी जी हिकिड़ी औरत खे अगवा करे जेको आहे सो 11 ॾींहं पाण वटि रखी उन खे पोइ क़तलु कयो। उन्ही जो जेको आहे सो उन सां मुंहुं न ॾिनो वियो आहे, शरद बिरादरी इन जो निबेरो न थियो आहे। उन हवाले सां उहो बि माना राणे शर जो इल्ज़ाम आहे त जेको आहे सो पलांद में पलव में हू जखराणियुनि जे ॻोठ ते हमिलो पियो करे। SHO करमपुर नबी बख़्श जखराणी कीअं ज़ख़्मी थियो इन समूरी सूरत हाल में? जी जी बिल्कुलु गाज़ी, मां इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां। जॾहिं राणो शर गिहलपुर जे जखराणी बिरादरी जे घरनि ते क़ाबिज़ थी हिकिड़ी वीडियो लाइव हलाई हुई त बाबा मां हिते फायरिंग कयां, त उन हवाले सां पोइ कश्मीर ज़िले जी जेकी मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस हुई उहा जेको आहे सो गिहलपुर जे कचे वारे इलाइक़े में ॾोहारी राणो शर सां मुआदो अटकाइण लाइ उन खे गिरफ़्तार करण लाइ ज़िंदा या मुर्दा गिरफ़्तार करण लाइ जॾहिं पुलिस कार्रवाई कई त करमपुर थाणे जो आहे SHO नबी बख़्श जखराणी जेको आहे सो उन जीअं उहो उते पहुतो फायरिंग जी ॾे वरिती। फायरिंग जी ॾे वठ बाद जेको आहे सो गोली दिमाग़ में गोली लॻण सबबु SHO सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नाज़ुक हालत में रहीम यार ख़ान मुंतक़िल कयो। उन खां बाद में उनखे जेको आहे हाणे कराची जी आगा खान अस्पताल में जेको आहे हिन वक़्तु ज़ेरे इलाज आहे। हिन वक़्तु ताईं 10 खां 12 ॾींहं गुज़रण ताईं उन SHO नबी बख़्श खे जेको आहे सो हिन वक़्तु ताईं होश नाहे अची सघियो। ऐं उन खां बाद में इहा ॻाल्हि कजे कश्मीर ज़िले जी पुलिस जी त जॾहिं SHO करमपुर ॾोहारियुनि जी पुलिस अहिड़ी प्रेस रिलीज़ बि जारी कई हुई त बाबा SHO खे जेको आहे ज़ख़्मी करण वारो रौती कचे जे इलाइक़े में रहंदड़ ॾोहारी राणो शर आहे, पर हिन वक़्तु ताईं पुलिस राणे शर ख़िलाफ़ कख भञी ॾिनो नाहे कयो। बरकत, इहो जेको मुक़ाबिलो थियो जंहिंमें SHO ज़ख़्मी थियो, इन मुक़ाबले में बि ॾोहारियुनि जो को बि नुक़सानु न थियो? वीडियो वायरल में चयो वञे पियो, जेको राणो शर चए पियो त उहो माना इहा ॻाल्हि करे पियो त असांजी गोली में ई जेको आहे सो जखराणी SHO नबी बख़्श ज़ख़्मी नाहे थियो। अञा मुंहिंजा 3-4 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, पर पुलिस जी प्रेस रिलीज़ तरफ़ां अहिड़ी का बि माना का ॻाल्हि पधरी कोन थी त को ॾोहारी जो खिलाणे नाले सां जेको मुख़्तसर इहो ॿुधाइजो, पंहिंजे सेगमेंट जो वक़्तु महदूद आहे। बरकत, त रहीम बख़्श शेख नाले जेको मुग़वी हुयो उहो हाणे बाज़ियाब थी वियो आहे। उनजी वीडियो बार बार ॾोहारियुनि जे तरफ़ां वायरल कई पई वई। ॾोहारी धाड़ेल जेके मुग़वी खे खणी पाण वटि बांदी बणाइनि पिया, उहे हिन बांदीअ खे तशद्दुद करे इंतिहाई बेरहमाने तरीक़े सां हिन ते ज़ुल्म करे उनजी वीडियो सोशल मीडिया ते रखनि पिया। हीअ जेका रहीम बख़्श शेख जी बाज़ियाबी अमल में आई आहे, उहा कीअं अमल में आई आहे? इहा साॻी रीति जीअं पाण गुज़िरियल हफ़्ते प्रोग्राम कयोसीं त पुलिस जेको आहे सो ॾोहनि सां मुबैना मुक़ाबिलो ॼाणाए मुआदो अटकाए फायरिंग जी ॾे वठि बाद मुग़वी खे बाज़ियाब करायो। मां तव्हांखे इहो बि वाज़े कंदा हलां त पंहिंजो जेको गुज़िरियल हफ़्ते में पाण रहीम बख़्श शेख वारे हवाले सां पाण क्राइम वॉच में हिकिड़ो प्रोग्राम जेको आहे सेगमेंट शामिलु कयोसीं। उन जे बाद प्रोग्राम नशर थियण बाद ॿिए ॾींहं ते जेको आहे ॾोहनि पारां रहीम बख़्श शेख जी हिकु तशद्दुद कंदड़ उनखे जेको आहे तशद्दुद कंदे हिकु वीडियो मालिकनि ॾांहुं उमाणी हुई त बाबा तव्हां जेको आहे सो एतिरो लखें रुपया भुंग ॾियो। इंतिहाई अफ़सोसनाक ऐं तकलीफ़ ॾींदड़ सूरत हाल आहे। वॾी महिरबानी बरकत। प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे ही कश्मीर ज़िले जे कचे वारे इलाइक़े जी हिकु झलक हुई जेका असां तव्हांजे साम्हूं रखीसीं। वीडियोज़ में अवां ॾिसो पिया ॾोहारी दहशत ऐं वहशत जो रक़्स कंदे नज़र अचनि पिया। जदीद हथियार ॾोहारियुनि वटि आहिनि। SHO ज़ख़्मी आहे, इंतिहाई सीरियस हालत में आहे। असीं खे सलाम पेश करियूं था। ही जेको नबी बख़्श जखराणी जहिड़ा ऑफिसर आहिनि, यकीनन ही सिंध पुलिस जो शान आहिनि ऐं असां सभिनी खे इन्हनि ऑफिसर्स ते फ़ख़ुरु आहे। असीं सभु दुआगो आहियूं त ही जेको ज़ख़्मी ऑफिसर आहे धणी खेसि ॼमार ॾे, सुठी सिहत ॾे। ही जेके पुलिस जो ऑफिसर तव्हां ऐं असांजे लाइ सीना ताणे ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो करनि था, इन्हनि जे करे इन्हनि जी क़ुर्बानीनि जे सदके अमन अमान आहे ऐं ही ॾोहारी कचे ताईं महदूद आहिनि। पर बदकिस्मती इहा आहे त कचे अंदरि ऑफिसर्स जी ग़लति प्लानिंग ऐं मिसमैनेजमेंट जे करे हिन ॾोहारियुनि खे क़ाबू करण में ॾुखियाई पेश अचे थी ऐं भेरे भेरे सां पुलिस जो नुक़सानु थिए थो। व्यूअर्स, मुंहिंजो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी ॿुधाइण खे पहुचे पियो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान गाज़ी झंडेर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।